नमस्कार। कल असां MA फाइनल पेपर 7th B महाकवि किशनचंद बेवस जा धर्म बाबति वीचारनि जे बारे में पढ़ी रहिया हुआसीं, जंहिंमें असां पढ़ियोसीं त बेवस पाखंड खे बिल्कुलु न मञींदो हो। हू पूजा पाठ करे, विर्त उपवास रखी ऐं पोइ खोटा कम अगरि कजनि त उन्हनि में विश्वास न रखंदो हो ऐं उन्हनि खे ॾेखाव मञींदो हो। हू हिकु गृहस्थ हो, कॾहिं घेरू कपिड़ा कोन पाईंदो हो, आदर्शी गृहस्थ हो। बेवस हिकु विश्व मानव हो जेको इंसानियत खां वधीक श्रेष्ठ ॿियो को धर्म न मञींदो हो। बेवस सभिनी सां मोहबत में विश्वास रखंदो हो। हू धर्म जाति जे भेदभावनि खे कोन मञींदो हो। शाहूकारनि खे हमेशह कोसींदो रहंदो हो ऐं उन्हनि खे चवंदो हो त तव्हां ग़रीबनि जो खून न पियो, न त को वक़्तु अहिड़ो ईंदो जो ग़रीब तव्हांजो खून पीअंदा। बेवस जोग, जप तप ऐं शरीर खे कष्ट ॾेई सिकाइण जे ख़िलाफ़ हो। बेवस माया खे हिकु अजगर करे कोठियो आहे ऐं चवे थो त हीअ माया अहिड़ी माया आहे जेका वॾे वॾे योगियुनि जो जप तप साधना सभु नाश थी करे छॾे ऐं उन्हनि खे मोहे थी छॾे। बेवस लिखे थो, भला जे ईअं न हुजे हा त विश्वामित्र जी तपस्या खे मेनका पढ़ी भंग कीअं करे सघे हा। विश्वामित्र ऐं पंहिंजे मेलाप सां पैदा थियल बालकीअ शकुंतला खे जॾहिं मेनका सुंदरी गोद में खणी विश्वामित्र अॻियां अची थी बीहे, तॾहिं विश्वामित्र जे मन में पछताव जूं लहरूं उथनि थियूं। बेवस जी कविता में विश्वामित्र पंहिंजे पछताव जो इज़हार हिन रीति थो करे, उथी काम अग्नि ऋषि तन मंझा, थियो पाप पैदा मुनि मन मंझा, ठगियो मस्त हाथी कंवल पन मंझा, खिलियो गुल गृहस्थी तपी बन मंझा, कियो काम रूपी बद बिरछ खे, सपाड़ू टुके वियो टुके। माया जो जादू ॾाढो प्रबल आहे, ख़ासि करे तॾहिं जॾहिं उहो जादू कामनीअ जी तिरछी नज़र बणिजी अचे। जिते नज़र जो तीर फेंकी वेंदो उते विवेक जो कचो कांच चूर चूर थी पवंदो। इहा साख विश्वामित्र हीअं थो भरे, विया सूंह मच ते पतंग जा जली, ऋखीश्वर मुनीश्वर नबी ऐं वली, महावीर योद्धा बली सर बली, हलिया हार खाई न कंहिंजी हली, नज़र जो जिते तीर फेंकी चुको, विवेकी कांच कचो कांच बेवस टुटो। बेवस लिखे थो त हीअ माया रूपी सूंह एॾी त ख़तरनाक आहे जो ऋषि मुनि वॾा योद्धा बलवान सभु इन खां हारजी पिया आहिनि ऐं जेॾीमहिल हीअ माया रूपी तीर उन्हनि जे मथां हले थो ऐं उन्हनि जो विवेक चूर चूर थी पवे थो। अॻियां लिखे थो, मोहिनी माया जी शक्ति अथाह आहे, हूअ जिते किथे पहुची वञे थी। इन करे बेवस माया जी शक्तिअ खे तिखो तीर या अजगर करे कोठे थो, जंहिंखां कंहिंजो बि बचणु मुश्किल आहे। साॻे वक़्तु हीउ संसार, हीअ माया मालिक जी महामौज जो इज़हार आहे। हीउ तन दिलबर जो डेरो आहे, पर प्रीतम खे प्रसन्न रखिणो आहे। दिलबर खे दुखी न करिणो आहे। तन दुखी त दिलबर दुखी। हर चीज़ में जो आशिक़ु आहे उहो हू पाण परमात्मा ई आहे। बेवस जो मञणु आहे त तन खे कष्ट ॾेई को बि कमु न करिणो आहे, छो
हिन तन में परमात्मा जो वास आहे। ऐं चए थो अगरि तन दुखी आहे त परमात्मा बि दुखी थींदो। लिखे थो बणी हर चीज़ में चश्को करे हैरान हिर खाइण, अजाइब ऐश दुनिया खां मिठा मोशो वरी छाजो। बेवस हिकु हंधि त माया खे अजगर करे कोठे थो, ॿिए हंधि चए थो त ही सभु भॻवान जी मौज जो इज़हार आहे। अर्थात भॻवान ही जेको कुझु थिए थो, ही जेकी माया रची रही आहे ऐं माया जे करे जेको कुझु थी रहियो आहे उहो भॻवान जी इच्छा जे अनुसार ई थी रहियो आहे। बेवस जो चवणु आहे त इंसानु हर रोज़ु ॿियनि खे मारंदो ॾिसे थो, पर तॾहिं बि पंहिंजे मौत बाबति वीचार ई नथो करे। हू आस पुठियां आस जूं इमारतूं अॾींदो रहे थो। हर रोज़ु जश्न जलसा थींदा ई रहनि था। ईअं छो? इन जो जवाबु बेवस ॾिए थो, मौत जी मौजूदगीअ में जश्न थियनि जलसा जुलूस, की न लेखे थो अंदर वारो अकाली काल खे। बेवस जो नज़रियो उहो ई आहे जो टैगोर जो आहे, जो उपनिषदनि जो आहे। जेको मज़ो ॾिसण में आहे, ॾियण में आहे, सो वठण में कोन्हे। जेको मौज त्याग में आहे, सा भोग में कोन्हे। जे सची मौज मारणी अथई त त्याग जे रस्ते ते हली ॾिस। जेकी ॾींदे सो घणो वधीक थी वापसि मिलंदुई, पर उन लाइ चाहना न खपे। गीत जी मूल सिख्या इहा आहे। उन खे बेवस शाइराणे नमूने सां कीअं थो सम्झाए त बाफ़ धरतीअ तां वड़ियल बूंद बहारी थी वरे, थो अचे पंहिंजो ॾिनल पाण लाइ नेमत बणिजी। बेवस माण्हूअ खे सॼी मखलूक जो मोड़ मुकुट करे थो लेखे, छो त ही दुनिया उन्नतीअ जी राह आहे। इंसान सभिनी जो सरताज आहे त मथिस जवाबदारी बि वॾी आहे। जेकी उजालो खेसि अता थियो आहे, उन खे चौधारी फैलाइणो आहे। बेवस इंसान खे चवे थो, आहे संसार में इंसान उजालो तोखे, तोखे को आहे भला पाण मल्हाइण जो ख़्याल। अर्थात बेवस सभिनी प्राणियुनि में इंसान खे मुकुट थो सम्झे या सभिनी खां सुठो थो सम्झे त प्राणीअ जी जून जेकी इंसान जी जून आहे उहा सभिनी खां उत्तम जून आहे। ऐं अगरि भॻवान असांखे एतिरी उत्तम जून ॾिनी आहे, एतिरी उत्तम वस्तु ॾिनी आहे, त असांजे मथां जवाबदारी बि ओतिरी ई वॾी थिए थी। बेवस हो कर्म योगी, हथ हाज़ में दिलि यार ॾे, इहो ई हो संदसि आदर्श। मास्तरी चाहे होम्योपैथी में हिन सची शेवा कई। बेवस आशावादी ऐं सुखदर्शी हो। बेवस लाइ इंसान जे बुत खां बहितर ॿियो को पूॼा योग ठाकुर न हो। लालण लकाओ तुंहिंजो हर जाइ नज़र अचे थो। टैगोर वांगुरु बेवस पंहिंजे होत जे हज़ूर में हाज़िर रही साणस अक्सर ॻाल्हियूं थो करे। जीअं को ॿार ॿिए सां भले हिजाब करे, पर पंहिंजे घर में पंहिंजी माउ सां हिजाब न कंदो आहे ऐं जेकी दिलि में हूंदो अथसि सो चई ॾींदो आहे, तीअं बेवस बि पंहिंजे महबूब सां ॻाल्हाइण में महबूबीअ खां कमु न वरितो आहे। बिल्कुलु खुलियो ॻाल्हायो अथई। किथे किथे त संदसि नूर में औखी बि अची वञे थी, जा पाठक जे दिलि खे खूब लुभाए थी। लिखे थो, जिगर में जाइ ख़ुदि जोड़े ॿियाईअ खे छॾियुमि ॿोड़े, करे दिलि में अंदरि डेरो दुई तो दोखो वरी छाजो। ज़ाहिर आहे त बेवस ज्ञानी बि आहे त भगत बि, धर्म में पाखंडी जी ओघर कंदड़ आहे। टैगोर वांगुरु सत्यम शिवम सुंदरम जो पुॼारी आहे। संदसि चाहना आहे त ऊंदहि में भिटकंदड़ खे रोशनी पहुचे। उन रोशनी पैदा करण लाइ जान जी आहुति ॾियणी पवे त उहा बि ॾिजे ऐं नई जोति पैदा कजे। बेवस हिकु ऊच कर्म योगी बि आहे। निष्काम कर्म ई संदसि
गुरु आहे।